सिराड़ी लॻे ॻोठ साईंदाद खोखर जे रहवासिन बासर माण्हुनि जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुसैन खोखर, नबी बख्श खोखर, खुदा बख्श खोखर सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिते बासर माण्हुनि जो असर सूख थो हले। असांजा घर ॾिसो ग़रीबनि जा, असां हारी माण्हू आहियूं, हारपो था कयूं। हिते कल्ह धमकियूं ॾेई विया आहिनि मारण जूं। लॾियो था त ठीकु आहे, न त असां तव्हांखे घरनि खे ॿाहिरि ईंदासीं, तव्हांखे मारींदासीं। पुलिस तंग थी करे त लॾो तव्हां ॻोठ ख़ाली करे ॾियो असांखे। असां चयोसीं न, असां ग़रीबनि सियारो आहे, काॾे वेंदासीं। हिन मुल्क जा राहू खाओ हिते हारपो बि कोन थो मिले। गधा गाड़ी ते कमु था कयूं, पेट गुज़र था कयूं। गरीब आहियूं, काॾे वञूं? मज़ूरी करे मज़ूरी कंदा आहियूं। आसासी ॻोठ आहे, शहर सरकारी आहे, हिते वेठा आहियूं। हाणे बसि ॻोठ वारा असांखे मारनि था। रोज़ बंदूकूं सुबुह खणी आया आहिनि। सुबुह मर्द निकिरी विया आहिनि, धमकियूं ॾेई विया आहिनि, टपड़ कढो न त असां ॿाहिरि ॾियूं था। असां इन करे दाहूं था कयूं त असांजा दल थिए। गरीब आहियूं। कैमरामैन शिराज ज़रदारी सां गॾु रियाज़ ज़रदारी, सिंध टीवी न्यूज़ सिराड़ी।